जे तालुके दौड़शाह जा तमाम कारोबारी मरकज़ त बंद आहिनि, जंहिंमें किरियाना, मेडिकल स्टोर, सब्जी फ्रूट, मच्छी जा दुकानूं खुलियल आहिनि। वॾे तादाद में तालुके दौड़ जे भरपासे जे इलाइक़नि मां ऐं शहरी जेके आहिनि वॾे तादाद में ॿाहिरि निकिरी चुका आहिनि। जॾहिं त कोरोना वायरस ते जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बार बार हिदायतूं आहिनि त उहे शहरी जेके आहिनि पंहिंजे घरनि में रहनि। अचो त हिते जेके शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन महांगाई बाबति उनजो छा चवणु आहे। अॻे कोरोना जो मसलो लॻो पियो आहे, माण्हू बेरोज़गार लॻा पिया आहिनि। उन खां वधीक ॾिसो जीअं हेॾियूं जेको आहे सो ही महांगाइयूं थींदियूं त ग़रीब माण्हू काॾे वेंदो। चीज को हाथ लगाओ, आग लगी पड़ी है। सब्जी वाले के पास जाओ वो बताता है, फ्रूट वाले के पास जाओ वो इतना आग लगा रखी है। आज डेली वेज वाले इतने परेशान है, लॉकडाउन की वजह से कारोबार बंद है, ऊपर से इस महंगाई ने इतना तंग कर दिया लोगों को। रेट जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हाइनि पिया था। असां हुकूमत वक़्त सां मुतालबो था कयूं त जेतिरो थी सघे महांगाई जे जिन खे क़ाबू कयो वञे। ऐं जॾहिं त उन्हनि जो इहो बि चवणो हो त कंहिं बि रेड़ी फ्रूट सब्जी वारे वटि रेट लिस्ट न आहे, लिहाज़ा उन डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालबो कयो फौरी तौर ते इन मुनाफ़े ख़ोर दुकानदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो।